अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। जीअं तव्हांखे ख़बर आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो एडमिशन प्रोसेस हली रहियो आहे ऐं हुन में फॉर्म खे फर्दर ओपन कयो वियो हो, जंहिंमें तव्हां पंहिंजी चॉइसिस वग़ैरह सिलेक्ट करे फॉर्म कंप्लीट कयो। फॉर्म कंप्लीट करण खां पोइ तव्हां वटि प्रिंटेड डॉक्यूमेंट ईंदो। ही जेको तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इन जो ही लास्ट पेज आहे। उन लास्ट पेज ते हाणे रिक्वायरमेंट ऑफ डॉक्यूमेंट्स रखियल आहे। त ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट तव्हां जॾहिं मेरिट ते तव्हांजी सिलेक्शन थी वेंदी, उन खां पोइ तव्हांखे कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट फिजिकली सबमिट कराइणा आहिनि। अगरि इन्हनि मां को डॉक्यूमेंट तव्हां वटि न आहे त तव्हां इन्हनि डेज़ जे विच में जीअं उनखे अरेंज करे सघो। त 10 दिसंबर लास्ट डेट आहे ऑनलाइन चॉइसिस वग़ैरह सिलेक्ट करे फॉर्म कंप्लीट करण जी, ऐं उन खां पोइ कुझु ॾींहंनि अंदरि तव्हांजी फर्स्ट मेरिट लिस्ट लॻी वेंदी। आफ्टर द फर्स्ट मेरिट लिस्ट जिन्हनि भी कैंडिडेट जी सिलेक्शन थिए थी त उहे ही सभु डॉक्यूमेंट पंहिंजा रेडी रखनि। जिन्हनि जूं हाईएस्ट मार्कूं आहिनि, सुठियूं मार्कूं आहिनि, त उहे जल्द में ई पंहिंजा ही डॉक्यूमेंट रेडी रखनि, जीअं उन्हनि जो फर्स्ट लिस्ट में नालो अचे त हू पंहिंजो डॉक्यूमेंट सबमिट कराए सघनि। उन मां सभिनी खां पहिरियां जेको डॉक्यूमेंट रिक्वायर्ड आहे तव्हांजो प्रिंटेड ऑनलाइन एडमिशन फॉर्म, जेको ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन जा पेरियर पेजिस में तव्हांजूं चॉइसिस वग़ैरह सभु शयूं लिखियल हूंदियूं, ऐं उन खां पोइ एडमिशन कॉपी ऑफ पेड एडमिशन एप्लीकेशन प्रोसेसिंग फी चालान, जेको तव्हांजो फी चालान आहे 3000 रुपए जो, जेको तव्हां एंट्री टेस्ट खां पहिरियां एडमिशन पोर्टल मां डाउनलोड करे ऐं पे कयो हो, उहो तव्हांखे इन में लॻाइणो आहे। उन खां पोइ एडमिशन कॉपी ऑफ पेड चालान ऑफ एडमिशन फीस ओरिजिनल, तव्हांखे जॾहिं तव्हांजी सिलेक्शन लिस्ट में नालो अची वेंदो तव्हांखे एडमिशन चालान मिलंदो ऐं उहो तव्हांखे पे करे उनखे ओरिजिनल सबमिट कराइणो आहे। मैट्रिकुलेशन मार्क्स पास सर्टिफिकेट फोटो कॉपी, मैट्रिक जा डॉक्यूमेंट आहिनि, जेको मार्क्स सर्टिफिकेट आहे ऐं पास सर्टिफिकेट आहे, उनजी तव्हां वटि फोटो कॉपी हुजणु लाज़मी आहे। इंटरमीडिएट जा तव्हां वटि 1 ओरिजिनल, जेको इंटरमीडिएट जी मार्क्स ऐं पास सर्टिफिकेट आहे, उहो हिकिड़ी कॉपी तव्हां वटि ओरिजिनल हुजे, हुन सां गॾो गॾु 2 फोटो कॉपीज़ हुजनि, ऐं जेके ओ लेवल ए लेवल करे अचनि था उन्हनि जो इक्विवेलेंस सर्टिफिकेट भी हुजे उन्हनि सां गॾु। उन खां अलावा माइग्रेशन सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे। सिंध जे जेके भी बोर्ड्स आहिनि उन्हनि जो माइग्रेशन सर्टिफिकेट रिक्वायर्ड हूंदो, सिवाय जेको हैदराबाद बोर्ड ऐं मीरपुर ख़ास बोर्ड आहे उन्हनि खे छॾे करे जेके भी सिंध जा बोर्ड आहिनि त उन्हनि मां तव्हांखे माइग्रेशन सर्टिफिकेट खपे। उन खां अलावा 2 तव्हांजा पासपोर्ट साइज फोटो हुजनि। उन खां अलावा तव्हांजो अगरि नेशनल आइडेंटिटी कार्ड CNIC ठहियल आहे त उहो, अदरवाइज तव्हांजो बेफारम नादरा वारो उनजी फोटो कॉपी, तव्हांजो डोमिसाइल सर्टिफिकेट जंहिंमें फॉर्म C ऐं ओरिजिनल डोमिसाइल PRC हुजे, ऐं ही जेका हेठियो सर्विस सर्टिफिकेट आहे इहो एम्प्लॉय कोटास जे लाइ आहे, ऐं डिसेबिलिटी सर्टिफिकेट मेडिकल वारो जेको आहे उहो जेके डिसेबल पर्सन ते अप्लाई कंदा, ऐं स्पोर्ट्स सर्टिफिकेट उन्हनि जे लाइ लाज़मी आहे जेके स्पोर्ट्स कोटा ते एडमिशन वठनि था। त ही सभु डॉक्यूमेंट तव्हांखे मैनेज रखणा आहिनि। जीअं ई तव्हांजो नालो अचे लिस्ट में, तव्हां हिते अची यूनिवर्सिटी में इहे डॉक्यूमेंट फिजिकली सबमिट कराईंदा। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट रिक्वायर्ड आहिनि एडमिशन जे लाइ। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां तक पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।